हिते असांखे ॿी अहम ख़बर खां आगाह कंदालू त नवाबशाह में सिहत खाते जी मुबैना मुदे ख़ारिज हिफ़ाज़ती टुका लॻाइण सबबि ॿिनि ॿारनि जी हालत ख़राब थी वई आहे। अब्दुल समद ऐं मनसब अली खे ॻणती जोगी हालत में इस्पताल में वियो आहे। असांखे आगाह कयूं पिया त नवाबशाह में गुज़िरियल ॾींहुं सिहत खाते जी मुबैना मुदे ख़ारिज हिफ़ाज़ती टुका लॻण सबबि ॿ ॿार फोत थी विया हुआ, जंहिंखां पोइ अॼु ॿिनि ॿारनि जी हालत ख़राब थी वई आहे। अब्दुल समद ऐं मनसब खे ॻणती जोगी हालत में इस्पताल में वियो आहे। असांखे आगाह कयूं पिया त हिफ़ाज़ती टुका लॻाइण सबबि ॿिनि ॿारनि जी हालत ख़राब थी वई आहे, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अब्दुल समद ऐं मनसब अली खे ॻणती जोगी हालत में इस्पताल में वियो आहे। असांखे आगाह कयूं पिया त गुज़िरियल ॾींहुं नवाबशाह में सिहत खाते जी मुबैना मुदे ख़ारिज हिफ़ाज़ती टुका लॻण सबबि ॿ ॿार फोत थी विया हुआ। इन ई हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़िकार ख़ासकली सां। जी ज़ुल्फ़िकार, असांखे आगाह कजो त सिहत खाते कहिड़ा उपाउ वरिता इन हवाले सां? ॿुधायो हालात गुज़िरियल राति हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो ऐं उड़ीअ जे टे ॿार गुज़िरियल ॾींहुं फोत थी विया ऐं टे ॿार सीरियस हालत में कराची मुंतक़िल कया विया, जॾहिं त अॼु बि ॿ ॿार उन मुबैना इंजेक्शन जे लॻण सबबि अब्दुल समद ऐं मनसब अलीअ खे बि PMU अस्पताल जे पीठ वार्स में दाख़िल कयो वियो आहे ऐं हींअर बेहोश वार ॿारनि जी जेको आहे सो तइदाद 5 थी वियो आहे, जॾहिं त टे ॿार अॻु में ई जेके आहिनि से पंहिंजूं हयातियूं विञाई वेठियूं आहिनि। सिहत खाते तरफ़ां जेके आहिनि से को बि उपाउ न वरिता विया आहिनि। तॾहिं त हिकिड़ी कमेटी ठही वई आहे जंहिं जांच त शुरू कई आहे, पर कंहिं बि ऑफिसर ऐं लेडी हेल्थ वर्कर ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई न थी सघी आहे। जी, वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार ख़ासकली हवाले सां अपडेट करण लाइ।